ख़ैर माफ़ कजो जेका शइ थी मूंखे हाणे ख़बर पई आहे। मां हिते हैदराबाद आयल आहियां, मीटिंग हुई त जी। हुन निकितो आहियां ऐं जेको जेका ॻाल्हि थी वी आर सॉरी फॉर दैट। हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा बि कई आहे त जेको हमेशह नज़लो कंदो आहे हेठि लेवल ते, ऐं हीउ चवे थो त सिपाहियुनि खे मुंहुं बख़्श कयो। बाक़ी डिपार्टमेंट आहे, उन जी इंक्वायरी थींदी, पोइ जेका डिपार्टमेंट उन्हनि खे सज़ा या जज़ा जेका बि आहे उहा उन्हनि खे ॾींदी। ऐं मां कादर जो वरी बि हिकिड़ो दफ़ो थोराए थो आहियां, मुंहिंजो भाइटियो बि आहे, बचो बि आहे। हेलो 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 जी साईं। हा दादा इजाज़ थो ॻाल्हायां, इजाज़ शेख SSP ॾाढो। जी साईं, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? जी जी जी, दुआऊं तव्हांजो। ख़ैर माफ़ कजो जेका शइ थी मूंखे हाणे ख़बर पई आहे। मां हिते हैदराबाद आयल आहियां, मीटिंग हुई त हुन निकितो आहियां ऐं जेको जेका ॻाल्हि थी वी आर सॉरी फॉर दैट। पोइ तव्हांजी हुकुम कयो। हुकुम कोन्हे, इहो ई अर्ज़ु आहे साईं। असांजी जेका जदोजहद हुई या एहतजाज जेको कुझु बि हुयो उहो पुरअमन हुयो। ऐं ठीकु आहे, असां सम्झूं था इहो थोरो अनोखो एहतजाज आहे। असां उन्हनि जे तकनि ॾांहुं वञूं था, उन्हनि जे बंगलनि ॾांहुं उताकनि ॾांहुं वञूं था, अनोखो एहतजाज आहे। ऐं ज़ाहिर आहे आम माण्हू जे घर में त असां न वेंदासीं। चूंडियल नुमाइंदा जॾहिं अचनि त बाबा असां खां ही माण्हू पुछा बि करे सघनि था, सभु हुजे। आम माण्हू वटि वेंदासीं त उहो बि असांखे गिरफ़्तार बि कराए सघे थो, मोचड़ा बि हणाए सघे थो। पर चूंडियल नुमाइंदे खे इहो हक़ हासिल कोन्हे त बाबा को माण्हू तव्हां खां सिर्फ़ु सवाल पुछण जे लाइ को लेटर ॾियणु अचे थो त तव्हां हुनखे गिरफ़्तार। असां पुरअमन तरीक़े सां वापसि पिया अचूं जो तव्हांजी पुलिस अची वई माण्हुनि जी। मूंखे आइडिया मूंखे आइडिया थियो आहे। अच्छा, बाक़ी नो डाउट तव्हां वञो, हर कंहिंखे शादियूं हूंदो आहे त हाउस चेस पास आहे, अलाए कीअं थो अचे जो यकीन तव्हांजो पंहिंजो यूनिक आहे, पंहिंजी जी शइ जी, आहे। हा। कुझु माण्हुनि खे ख़बर आहे, कुझु माण्हुनि खे ख़बर न आहे। मां अवेयर थी वियुमि डिस्ट्रिक्ट में तव्हां ॿियनि बि किथे वेंदव त आई कैन हैंडल द सिचुएशन। इतफ़ाक़ सां मां न बि हुयुसि ऐं फोन मुंहिंजी बंदि हुई, असां मीटिंग ते वियासीं त मूंखे प्रॉपर ॿुधाए बि न सघिया, का शइ अहिड़ी ख़बर बि न पई सघी। जी खैर एनीवे we do respect you, respect your right of expressing anger against whatever you want to। त मां इहा ई गुज़ारिश कंदुसि बाबा अज़ालो थियणु खपे। जन माण्हुनि असांजी तज़लील कई आहे, असां ते को बि केस न हुयो, मूंखे थाणे ते वठी आया आहिनि त इहा शइ थियणु खपे। तव्हां हुननि खां पुछा कयो त उहा कादर चांडे खे या इन जे माण्हुनि खे वठी आया आहियो, ईअं मोबाइल में उछलायो त उन ते को केस हुयो या अगवा करे आया हुओ त इहो त तव्हांखे घटि में घटि हींअर पुछणु खपे। न उहो मां करे वठंदुमि, उहो मां इंक्वायरी ऑर्डर करे छॾी आहे DSP कंप्लेन त भई छा इशू थियो आहे। त मूंखे सॼी इंक्वायरी सुभाणे ईंदो, सभिनी स्टेटमेंट वठंदो, फॉल्ट शो कॉज़ नोटिस ऐं जेको डिसिप्लिनरी एक्शन खणण जो तरीक़ो हूंदो आहे, विल फॉलो दैट इंशाल्लाह। चालू करे छॾियो, असां सां को मसइलो कोन्हे। जेकॾहिं असांखे गिरफ़्तार कंदो तव्हां न आहियो, हाणे तव्हां गिरफ़्तार न आहियो त असां ठीकु आहे, हलिया वेंदासीं अज़ालो खां। जेके हुननि असांजे माण्हुनि जूं मोबाइलूं, मोटरसाइकिलुनि जूं चाबियूं या गाॾियूं जेका बि शइ हुननि खई आहे उहा बि वापसि करे छॾनि। शायदि उन्हनि खे बि ख़बर न हुई। आई डोंट वांट टू बी डेविल्स एडवोकेट, जेका शइ थी आहे उहा शइ आहे। जी जी, हाणे रेस्ट एश्योर्ड आई विल इंक्वायर थिंग्स कुझु न कुझु थींदो इंशाल्लाह। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। चलो, थैंक यू थैंक यू वेरी मच। यू आर नाउ a free citizen as I'm here।